अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़। काज़ी अहमद। सभ खां पहिरीं न्यूज़ हेडलाइन। काज़ी अहमद लॻो ठासू खोसो में कारियनि जे इल्ज़ाम में भाउ था भेण क़तल। हायर सेकेंडरी स्कूल साम्हूं रिक्शे खे बाहि, रिक्शो सड़ी रख थी वियो। काज़ी अहमद जे मसइलनि लाइ ऑल पार्टीज़ अलायंस जो इजलास, इज्तिहाद जो ऐलान। तफ़सील लाइ अचूं था हिकु नंढड़ी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जूना मुरेरी हर किस्म जो एसी डीसी सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली। सभ खां पहिरीं हिकु अफ़सोसनाक तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद थाने जे हद में वाक़िए ॻोठ हसू खुसो में भाउ पंहिंजे भेण ते पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। काज़ी अहमद पुलिस अहिड़ी इतलाह ते मज़कूरा ॻोठ पहुची नारीअ जे लाश खे पंहिंजे तहवील में वठी काज़ी अहमद रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो, जंहिं में लाश जो पोस्टमार्टम करण बैदि वारसनि हवाले कयो। उन सिलसिले में पुलिस ॿुधायो आहे त जवाबदार मुनर अली खोसो पंहिंजे भेण 18 साला मिसमात नाहिदा धी अमीर अली खोसो खे कारियल जे इल्ज़ाम हेठि खेसि पिस्टल जा सिधा फायर करे मौक़े ते क़तल करे छॾियो आहे। होॾां भेण जे क़तल वारे वाक़िए में मुलविस जवाबदार भाउ मुनवर अली खोसो खे पुलिस पिस्टल समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच कयूं पिया। हायर सेकेंडरी स्कूल साम्हूं सीएनजी रिक्शा खे उचितो बाहि लॻी, जंहिंखां पोइ रिक्शो मुकमल सड़ी ख़तमु थी वियो। उन मौक़े ते मालिकनि जो चवणु हो त टाउन वारनि सां राब्तो थियो, पर अफ़सोस जो टाउन इंतिज़ामिया रवायत खे बरक़रार रखंदे रिक्शा सड़ी वञण खां पोइ फायर ब्रिगेड गाॾी मोकिली। अफ़सोस जी ॻाल्हि आहे कंहिं ग़रीब जो माली नुक़सानु थियो आहे। अहिड़ी लापरवाही कई वई त अॻिते हली जानी नुक़सान खे बि मुंहुं ॾियणो पवंदो। हुननि आला अख़्तियारनि खे मुतालबो कयो त लापरवाह अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं ग़रीब रिक्शे मालिक जी नुक़सान जो इज़ालो कयो वञे। नाज़रीन, ॿिए तरफ़ आल पार्टीज़ अलायंस में शामिल मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो इजलास शेरवंत कॉलोनी में फे लीग अॻवान सैयद अनवर अली शाह जे रहाइश ते थी गुज़रियो, जंहिंमें शरीक अफ़गान सैयद अनवर अली शाह, दनी बख्श कलोई, नूरदीन मांजोटो, डॉक्टर ग़ुलाम शबीर चांडियो, एस.के. बलोच ऐं ॿियनि चयो त टाउन कमेटी काज़ी अहमद इंतिज़ामिया जे बेध्यानीअ सबबि सॼो शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे। टाउन में सफ़ेद पोश अमलो भर्ती थियल आहे, जेको शहर जे सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। असां पंहिंजे घर आॾो नालियुनि मां पाण किचिरो कढी सफ़ाई करे रहिया आहियूं, टाउन ऑफिस जा चकर काटे रहिया आहियूं ऐं एडमिनिस्ट्रेटर असां सां मिलण लाइ तयारु न आहे। अक्सर फ़ोन बंदि अथसि ऐं टाउन अमलो सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द टाउन ऑफिसर ऐं अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहर में सफ़ाई मुहिम हलाए शहरनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। हुननि चयो त 27 जनवरी ते टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ स्मार्ट सीएनजी खां रैली कढी टाउन आॾो धरणो हयो वेंदो। पोइ बि सफ़ाई न कराई वई त एहतिजाजी तहरीक तेज़ कई वेंदी। टाउन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ ख़मीस ॾींहुं सुबुह जो 12 बजे 27 तारीख़ ते इनशाअल्लाह दोस्तनि खे कॉल कयूं था, आवाम खे बि अपील था कयूं त असां तव्हांजे ई मसइलनि जे लाइ रोडनि ते आहियूं, असांजो साथ ॾियो। उन ॾींहुं अचो, टाउन इंतिज़ामिया सां साम्हूं वेही असां जेके पंहिंजा मसइला हूंदा उनजे ऑफिस में त असां मिलण लाइ तयारु न आहिनि। ऑफिस जे गेट ते असां धरणो हणंदासूं, पंहिंजा मसइला बयानु कंदासूं, कोशिशि कंदासूं इनशाअल्लाह त मसइला हल थियनि। अगरि मसइला हल न थिया त साईं पोइ जेको बि दोस्तनि जो लाइ अमल हूंदो, बुख हड़ताल बि करे सघूं था, मुज़ाहिरा बि रोज़ानी हूंदनि, कोर्ट बि वञी सघूं था। आख़िरी ऑप्शन असांजो हूंदो त इनशाअल्लाह हाई कोर्ट में मथां हिन जे ख़िलाफ़ असां का पटिशन दाख़िल कयूं। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान।